अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ सगत मैं फौजिया एजाज। सबका पेरा हेडलाइन। हुकूमत ने मुज़ाकरात से ₹1 मुल्की तारीख़ में पहिरें भेरे ₹150 फी लीटर थियण जो ख़दशो। आलमी मंडी में तेल महांगो थियण बाद पाकिस्तान में बि पेट्रोल महांगो थियण जो ख़दशो। ज़रियनि मूजिब 16 जनवरी खां पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतुनि में ₹6 फी लीटर ते वाध जो ख़दशो आहे। ऑयल मार्केटिंग ज़रियनि पारां पेट्रोल ₹5, डीज़ल ₹6 फी लीटर महांगो थियण जो काथो लॻायो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट NDM खे मरीज़ सानिया जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। अदालत हुकुम जारी कयो आहे त वज़ीर आज़म इजलास कोठाए ज़िम्मेवारनि जो तइन करे मरीज़ सानिया जी जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट अतर मिनल्ला सवाल कयो त छा NDMA जो उन हवाले सां कॾहिं को इजलास थियो आहे। उन हवाले सां बाक़ाइदा मैनेजमेंट प्लान हुजणु घुरिजे। हां, जेकॾहिं कमीशन जो इजलास न थियो छो न थियो। वफ़ाक़ पारां ट्रायल में देर ते जजिस खे जवाबदही जो पाबंद करण जूं तैयारियूं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त क्रिमिनल कानून में तरमीम कई वई आहे। तरमीम बाद जज इहो ॿुधाइण जो पाबंद हूंदो त ट्रायल में देर छो थी। ॾोहनि खे अंजाम ताईं पहुचाइण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त क्रिमिनल लॉ में तरमीम मुकमल कई वई आहे। केसनि खे अंजाम ताईं पहुचाइण रियासती मशीनरी लाइ अहम हूंदो आहे। पुलिस एक्ट में बि तरमीमूं कयूं वयूं आहिनि। मुल्क में कोरोना जे वधंदड़ केसनि सबब तालीमी इदारा खुलियल रखण या बंदि करण बाबति अॼु रिथियल इजलास मुलतवी। इदारा खुलियल रखण या बंदि करण बाबति फ़ैसिलो ईंदड़ हफ़्ते रिथियल इजलास में कयो वेंदो। इजलास में स्मार्ट सिलेबस ऐं हफ़्ते में 3 ॾींहं क्लासनि जी तजवीज़ुनि ते ग़ौर कयो वेंदो। क़ौमी असेंबली में मिनी बजट जी मंज़ूरी लाइ हुकूमत मुतहरिक थी वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु पाण पार्लियामेंट हाउस ईंदो। क़ौमी असेंबली इजलास खां अॻु पार्लियामेंटी पार्टियुनि जे इजलास जी सदारत कंदो। वज़ीर आज़म पारां हुकूमत इत्तेहादी पार्टियुनि जे समूरनि मेंबरनि खे क़ौमी असेंबली में पहुचण जी हिदायत। हुकूमती इत्तेहादी MQM मिनी बजट जी हिमायत करण या न करण बाबति अञा ताईं फ़ैसिलो करे न सघी। MQM पारां मिनी बजट ते ख़दशनि जो इज़हार। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं क़ौमी असेंबली में मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ FIA जी मनी लॉन्ड्रिंग जी जांच खे हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। शहबाज शरीफ FIA जी मनी लॉन्ड्रिंग जी जांच खे हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो आहे। शहबाज शरीफ अदालत अस्तदा कई त FIA जांच खे गैर कानूनी करार ॾिनो वञे ऐं केस ख़ारिज करे दरख़्वास्त जे हतमी फ़ैसिले ताईं FIA खे जांच खां रोकियो वञे। शहबाज शरीफ जो चवणु आहे त FIA खे सियासी इंजीनियरिंग लाइ इस्तेमाल कयो पियो वञे। हुकूमत मुखालिफ़नि ते वफ़ादारियूं तब्दील करण लाइ दबाव विझी रही आहे। FIA बदनीयती ते ॿधल जांच शुरू कई आहे। इन वक़्त ताईं FIA जी जांच में को बि बेनामी अकाउंट साम्हूं न आयो आहे। बलोचिस्तान हुकूमत ऐं यंग डॉक्टर्स एसोसिएशन में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। बलोचिस्तान हुकूमत गिरफ़्तार 20 डॉक्टरनि खे आज़ाद कराए छॾियो। ॻाल्हियुनि जी कामयाबीअ खां पोइ यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारां इस्पतालुनि में एमरजेंसी सर्विस बहाल ऐं ट्रामा सेंटर खोलण जो ऐलान। गिरफ़्तार डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमलो आज़ादीअ खां पोइ क्वेटा सिविल इस्पताल पहुची वियो।
में कोरोना विघे 5 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 49,270 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जिन मां 319 केसनि जी तस्दीक थी। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 6.2 सैकड़ो रही। मलेर जी अदालत में नाज़िम जोखियो केस में जमानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत में फरार। अदालत में जवाबदार 2 सालार मोहम्मद खान सलीम ऐं ॿियनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। एडिशनल सेशन जज जी अदालत में जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी अदालत जे रिमार्क्स ॾींदे चयो आहे त केस दहशतगर्दी जे ज़िमरे में अचे थो ऐं दहशतगर्दी जो केस ॿुधण जो इख्तियार मॉडल कोर्ट खे नाहे। अदालत जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। कोटली में घर मां के इंशावासी नौजवान जो लाश मिलियो। पुलिस ऐं घर भातियुनि मामले के धाड़े जी कोशिश करार ॾेई छॾियो। बार कॉलोनी में के इंशावासी पुलिस एहलकार जुल्फकार हैदरी जे घर मां नौजवान आसिफ आराइन जो गोली लॻल लाश मिलियो। नौजवान वटां कपड़नि जो बैग बि हथी को। SHO कोटली मामले के मशकूक करार ॾेई छॾियो। घर भाती पुलिस एहलकारनि जे साम्हूं बाजी वेले जे लाश जी बेहुरमती कंदा रहिया। कंबल में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान कतल। हाज़िरी तां वापस वरंदे बिरोही मोहल्ले में हथियारबंदनि गोली हणी ॻोठ शाह हसन जे रहवासी नौजवान असगर मुगेरी खे कतल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार। पुलिस मूजिब मुगेरी बिरादरी जे 2 धुरियुनि विच में हलंदड़ तकरार तां नौजवान कतल कयो वियो आहे। करोंडी वासी खानदान सां पंजाब जे शहर बखर में हादसो। भाउ भेण ऐं ॿारो पोत करोंडी वासी खानदान शादी में शिरकत बाद पंजाब खां करोंडी अची रहियो हुयो। बखर भरिसां धुंध सबब डंपर केरी मथां चढ़ी वई। करोंडी वासी एजाज रहमानी संदसि भेण साइमा ऐं मासूम ॿारो दम ॾेई छॾियो। इतला मिलण ते घर कोहराम मची वियो। शहर माहौल सोगवार थी वियो। फोतुनि जा वारिस पंजाब रवाना थी विया।